अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस न्यूज़। शामिल कयूं था ठारो शाह मां इमदाद मजिदाणो जी रिपोर्ट। शहीद पुलिस इंस्पेक्टर मोहम्मद याकूब सोलंकी जी 3 वर्सी तकरीब मल्हाई वई। तकरीब सोलंकी इतिहाद तरफ़ां मुनक़द कई वई। तकरीब में शाइरनि, अदीबनि ऐं सहाफ़ियुनि शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि तकरीब खे ख़िताब कंदे चयो त शहीद पुलिस इंस्पेक्टर मोहम्मद याकूब सोलंकी साहिती परगणी जे शहर ठारो शाह में जन्म वरितो। हिन मैट्रिक ताईं ठारो शाह मां तइलीम हासिल कई। इंटर गवर्नमेंट कॉलेज कारीमोरी हैदराबाद मां पास करे सिंध पुलिस में असिस्टेंट सब इंस्पेक्टर जी हैसियत सां भर्ती थियो हो। ASI मां तरक़ी कंदो इंस्पेक्टर जे अहदे ते पहुतो। हिन पंहिंजी अयामकारी में हमेशह ॾुआरियुनि ख़िलाफ़ कातकवाड़ा कया। दादूअ जे बदनाम धाड़ियल हसन कारे, नूरू चांडिये, राजो करकले, बच्चू रुस्तमाणी, लाइक ओठे ऐं इब्राहिम ओठे ऐं ॿियनि जो बहादुरी सां मुक़ाबिलो करे कमांडो जो लक़ब हासिल कयो। 11 जनवरी 1992 ते राति जो धाड़ियल लाइक चांडिये 150 साथियुनि सां ॻोठ लुत्फ़ अली भंड तेलके दादूअ ते काह कई। ॻोठाणनि ऐं मोहम्मद याकूब सोलंकी बहादुरी सां संदन मुक़ाबिलो कयो। आख़िरकार धाड़ियलनि जे गोलियुनि जो शिकार थी शहीद थी वियो।